हिकिड़ो मिनट। सही जीअं त चेयरमैन साहब जी सरबराही में इलेक्शन शेड्यूल लही चुको आहे। सॼी सिंध खे मुबारक हुजे। जेको प्रोसेस खे रोकियो वियो कोर्ट जे हुकुम तहत, उहो असांजे उस्तादनि जी फतह आहे, सिंध जे हर दोस्त जी फतह आहे। कोर्ट जी डिसीजन आई आहे इलेक्शन कमेटीअ में वञो, इन इलेक्शन कमेटीअ जी निगरानी में अवां जी इलेक्शन थींदी, जेको असां करणु वञूं था। ख़ासि करे जेके नवां दोस्त आहिनि उस्ताद, उन्हनि खे बिल्कुलु वोट जो हक़ु आहे। उहे तनज़ीम जा सरमायो आहिनि, उहे अचे असां सां ॿाह मिली थी बीहनि ऐं पंहिंजो इलेक्शन जो शेड्यूल आहे 13 तारीख़ ताईं वोट लिस्टूं पुॼाइनि ताकी असां प्रोसेस अॻिते वधायूं। जेका बि हुजी रहनुमाई लाइ कंहिं शइ खे का बि शइ जी दिक़त हुजे, असांजी कोशिशि हूंदी त सिंध में अॼु जी अशरफ जी निगरानीअ में साफ़ सुथरी इलेक्शन करायूं। हीअ असांजी कामयाबी आहे। तव्हां दोस्त सभु दुआ कयो। जिन बि दोस्तनि खे सुचातनि कंहिंसां बि नाजाइज़ी न थींदी। असां पेटियल असांजी माउ अपने माउ जी ऑफिस में वेही ऐलान था कयूं सभिनी दोस्तनि खे त अचो इलेक्शन में हिसो वठो। ज़ाती अकाउंट खे छॾियो, कंहिंसां बि बार कंहिंसां बि नाजाइज़ी न थींदी। तनज़ीम इकट्ठे थी विया, इलेक्शन कमेटी बहाल थी वई आहे। असां पंहिंजे कमु शुरू कयूं था।